जागूटी कौम है। खिपरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो लुणखाण में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल लुणखाण में पाकिस्तान जी 75वीं जश्न आज़ादी के मौके ते स्कूल में एक पुरवकार तकरीब थी गुज़री है। तकरीब की अगवानी स्कूल के हेडमास्टर मुनीर अहमद लिगारी, अल्ताफ लिगारी समेत उस्तादन ऐं ॿियनि शागिर्दनि कई। जश्न आज़ादी के मौके ते स्कूल के उस्तादन शागिर्दनि साइन झंडन बेजन सां स्कूल में वॾे अंग में शिरकत कई है। इन मौके ते स्कूल में शागिर्दनि तकरीर करे पंहिंजे प्यारे वतन के लफ्ज़न सां भेटा पेश कई। इन मौके ते उस्तादन जो चवण है त आज़ादी एक वॾी नेमत है। इन आज़ादी के हासिल करण जे लाइ असांजे वॾनि वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं है, जंहिंखां पोइ असांखे पंहिंजो प्यारो वतन पाकिस्तान मिलियो है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।